Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. My name is Muhammad Sharif. You are watching Sindhi Knowledge Factory channel. In this class we learn about past perfect tense. आज जी क्लास में असीं past perfect tense के पैसे वाइज में पढ़ंदासूं. इन्हीं सां गॾोगॾु असीं एक्टिव वाइज खे बि रिवाइज कंदासूं. लेकिन हिन क्लास में स्टार्ट थियण खां पहिरीं अवां सां गुज़ारिश कंदसि, जेकॾहिं अवां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ बेल आइकन वारे बटन ते पिणु क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे. जेकॾहिं अव्हां असांखे सपोर्ट करणु चाहो था त हिन वीडियो खे हींअर ई लाइक करियो. हाणे स्टार्ट करियूं था पास्ट परफेक्ट टेंस, जेको अॼु जी क्लास आहे. हिन क्लास में असीं पहिरीं बि ॿुधाए आया आहियूं त पास्ट परफेक्ट टेंस खे पैसिवाइज़ पढ़ंदासूं ऐं इन सां गॾोगॾु असीं एक्टिवाइज़ खे रिवाइज़ कंदासूं. लेकिन इन खां पहिरीं असांखे पास्ट परफेक्ट टेंस जी फॉर्मेशन खे सम्झणो हूंदो ऐं पैसिवाइज़ ऐं एक्टिवाइज़ ॿिन्ही जी फॉर्मेशन खे सम्झणो हूंदो. त स्टार्ट करियूं था फॉर्मेशन खां. फॉर्मेशन में सभ खां पहिरीं असां अफर्मेटिव जी ॻाल्हि कंदासीं. अफर्मेटिव उन खे चवंदा आहिनि जेके हाकारी हुजनि. अफर्मेटिव जी जेका फॉर्मेशन आहे उहा एक्टिवाइज़ में आहे सब्जेक्ट प्लस हेड प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ऐं पैसिवाइज़ में आहे ऑब्जेक्ट प्लस हेड प्लस बीन प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि नोट करियो त असां वटि चाहे एक्टिवाइज़ हुजे चाहे पैसिवाइज़ हुजे, लेकिन वर्ब जी थर्ड फॉर्म ई हूंदी ऐं फार्मूलो थोरो चेंज आहे. नेगेटिव में छा थींदो? नेगेटिव में एक्टिवाइज़ में आहे सब्जेक्ट प्लस हेड नॉट प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ऐं पैसिवाइज़ में आहे ऑब्जेक्ट प्लस हेड प्लस नॉट प्लस बीन प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट. इंट्रागेटिव में छा आहे? सभ खां पहिरीं असीं हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कंदा आहियूं. जीअं एक्टिवाइज़ में हेड प्लस सब्जेक्ट प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क, ऐं पैसिवाइज़ में हेड प्लस ऑब्जेक्ट प्लस बीन प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क. असां वटि सेम ई हिकिड़ो ई जुमिलो हूंदो आहे जीअं अफर्मेटिव जो आहे, लेकिन असां छा कंदा आहियूं, इनखे अॻिते पोइते करे हिन में का ऐड करे ऐं असां जुमिले खे चेंज कंदा आहियूं ऐं फॉर्मेशन खे पिणु चेंज कंदा आहियूं. जीअं त हिते असां वटि आहे ऑब्जेक्ट प्लस हेड प्लस बीन प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट. असीं नेगेटिव में सिर्फ़ु असां नॉट जो इज़ाफ़ो कयो आहे, यानी कि हेड ऐं बीन जे दरमियान असां नॉट जो इज़ाफ़ो कयो आहे. बाक़ी असांजो फार्मूलो सेम ई आहे. ऐं पैसिवाइज़ जी ॻाल्हि इंट्रागेटिव में असां छा कंदा आहियूं, हेल्पिंग वर्ब खे पहिरीं इस्तेमालु कंदा आहियूं ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क इस्तेमालु कयो आहे. बसि असांजी फॉर्मेशन सेम ई आहे. उमेदु करियूं था तव्हांखे फॉर्मेशन क्लियर सम्झ अची वई हूंदी. इहो ई फॉर्मेशन आहे. फॉर्मेशन खां पोइ असीं एग्ज़ाम्पल जी तरफ़ हलूं था. एग्ज़ाम्पलनि जी मदद सां वधीक हिनखे डिस्क्राइब करे वधीक हिनखे सम्झंदा आहियूं. एक्टिवाइज़ जो हिकु सेंटेंस आहे जंहिंमें आहे पाकिस्तान हैड वॉन मैच, जंहिंजो पैसिवाइज़ छा थींदो? अ मैच हैड बीन वॉन बाय पाकिस्तान. नंबर 2, पाकिस्तान हैड नॉट वॉन मैच. हिते छा इंट्रागेटिव जो आहे? छो इंट्रागेटिव जो आहे? छाकाणि त हेड खां पोइ असां नॉट जो इज़ाफ़ो कयो आहे, त हीअ इंट्रागेटिव जो आहे. पाकिस्तान हैड नॉट वॉन मैच, जंहिंजो पैसिवाइज़ में छा थींदो? अ मैच हैड नॉट बीन वॉन बाय पाकिस्तान. इंट्रागेटिव में छा कयो? असीं हेल्पिंग वर्ब सभ खां पहिरीं इस्तेमालु कयो आहे हेड पाकिस्तान वॉन मैच, एंड लास्ट में असां क्वेश्चन मार्क ॾिनी आहे, छाकाणि त असांखे ख़बर पवे त हीउ जुमिलो इंट्रागेटिव जो आहे. इन जो पैसिवाइज़ छा थींदो? हेड अ मैच बीन वॉन बाय पाकिस्तान एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क. उमेदु करियूं था तव्हांखे पास्ट परफेक्ट टेंस सम्झ अची वियो हूंदो. असीं पहिरें बि अव्हांखे काफ़ी टेंस पढ़ाया आहियूं ऐं अव्हांखे इहो ॿुधाया आहियूं त फार्मूले जी मदद सां असां कीअं जुमिलो ठाहींदा आहियूं. इन हिसाब सां इन खे ॾिसी करे असीं ॻाल्हि कयूं त तव्हांखे हिन जी फॉर्मेशन ई ॾिसी करे अव्हांखे सम्झ अची वियो हूंदो त इन जा जुमिला कीअं ठाहिनि था. लेकिन आउं अॼु अव्हांखे हिकु एक्सरसाइज़ ॾियणु चाहियां थो, यानी कि होमवर्क जेको अव्हांखे घरु करिणो आहे पंहिंजी तरफ़ खां. हीअ 5 जेके आहिनि सेंटेंस आहे जिन्हनि जो अव्हांखे पैसिवाइज़ ठाहिणो आहे. जीअं आई हैड वॉच TV, शी हैड मेड टी, यू हैड नॉट रीड बुक, दे हैड प्लेड गेम, अहमद किल्ड स्नैक. हीअ छा आहिनि? हीअ 5 अव्हां वटि सेंटेंस आहिनि. छाजा आहिनि? एक्टिवाइज़ जा. इन्हनि खे अव्हां पैसिवाइज़ में चेंज कजो. उमेदु करियां थो त अॼु जी क्लास अव्हांखे पसंदि आई हूंदी. जेकॾहिं अव्हांखे अॼु जी क्लास पसंदि आई आहे त हिन वीडियो खे लाइक करियो ऐं शेयर करियो. इंशाल्लाह असीं हाणे हिकु ॿी क्लास सां मिलंदासीं. तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़.